सिंध हारिया बादगार इताद जे मरकज़ी गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें कणक जी ख़रीदारी जा सरकारी मर्कज़ न खुलण ऐं मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन जी काटी न कराइण ते एहतिजाजी तहरीक शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो। इन मौक़े ते मरकज़ी सदर मोहसिन काज़ी, हबीबुल्लाह जरवार, मुर्तज़ा लाशारी, आरिफ हकड़ो, अली बख्श बलोच, रसूल बख्श सीलरो, अब्दुल सत्तार बुरोही ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सिंध सरकार तरफ़ां कणक जे फी मण 40 किलोग्राम मण जो अघो 3,500 रुपया मुक़ररु करे ख़रीदारी करण जो फ़ैसिलो कयो वियो। कणक जो फ़सुल तयारु थी वञण बावजूदि सरकार जी बेध्यानी ऐं फूड खाते जी नाहाली सबबि हिन वक़्त ताईं कंबर ज़िले में कणक जे ख़रीदारी जा मर्कज़ खुली न सघिया आहिनि, जंहिं करे वापारी 3,000 खां 3,200 रुपयनि में कणक जो 40 किलोग्राम फी मण ख़रीद करे रहिया आहिनि, जंहिं सबबि हारियुनि आबादगारनि खे नुक़सानु पइजी रहियो आहे। हिननि चयो त मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन जी खाटी न हुअण करे सारियाले फ़सुल जी पोखाई लाइ गुज़िरियल साल में पुछड़ीअ में पाणी न पहुचण करे सवें एकड़नि में फ़सुल जी पोखाई न थी सघी। हींअर वरी सारियुनि जी पोखाई जी मुद अचे पई। सरकार शाख़ुनि ऐं वाहन जी खाटी कराए त जीअं नुक़साननि खां बची सघूं। हिननि मुतालबो कयो त कणक जा ख़रीदारी मर्कज़ खोले वाहन ऐं शाख़नि जी खाटी कराई वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। कैमरामैन आदिल अली खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।